हाणे ख़बर शामिल कंदासीं। मीरपुर साखरो में ॿारड़े खे अगवा करण जी कोशिश खे नाकाम बणायो वियो आहे, जॾहिं त जवाबदार खे बि सोघो कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर एजाज़ शेख। जी एजाज़, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल रोशनी, घोड़ाबारी जे हद में मुरादानी वेझो नंढड़े ॿार खे अगवा करण जी कोशिश नाकाम थी आहे। अगवाकार हिकु 3 साला ॿारड़े सलीम पुट कलीम आरई खे झले प्लास्टिक जी थैली में विझण जी कोशिश कई। ओचितो ॿिनि ॿारड़नि शोर मचाए ॻोठाण जे बैदि पइजी विया। ॻोठाण जेको अगवाकार खे शोर शराब थियण ते मजबूर थी बोट जेको आहे भॼण लॻो, जंहिंखे ॻोठाण गॾिजी फौरी तौर ॻोठ खे घेराव करे अगवाकार खे तलाश करे पकिड़े वरितो। ॻोठाण पकड़ियल अगवाकार जेको पिस्तू ज़बान ॻाल्हाए थो ऐं पुलिस जेको पुलिस हवाले कयो। घोड़ाबारी पुलिस अगवाकार खां वधीक पुछा ॻाछा करे रही आहे। जांच बैदि वधीक कार्रवाई कंदी। जी ठीक है, वडी मेहरबानी नाज़िन। एजाज़ शेख तफ़सील नाहिन मीरपुर साखरो का। खबर अवां सां शेयर कईसीं मीरपुर साखरो का, जिते ॿारड़े खे अगवा करण जी कोशिश खे नाकाम बणायो वियो आहे।